अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल सिंध जे हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 44 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 45 क़िस्त नंबर 16। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीउ ॾिसो, कैमरामैन जी सिसीअ जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे हिन जॻह ते। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 46 क़िस्त नंबर 16। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीउ ॾिसो त हिते बि कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 47 क़िस्त नंबर 17। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो नज़र ईंदो ऐं हीउ माइक जो पाछो नज़र ईंदो। दोस्तों हीउ ॾिसो, हीउ तव्हांखे माइक मैन जो पाछो नज़र अची रहियो हूंदो ऐं हीउ वरी माइक जो पाछो नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 48 क़िस्त नंबर 17। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त गौहर हिन वक़्तु सालार ख़ान जे खाॿे पासे बीठल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त गौहर हिन वक़्तु सालार जे खाॿे पासे बीठल आहे। ऐं दोस्तों जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो त गौहर हाणे सालार ख़ान जे साॼे पासे बीठल आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु ई सेकंडनि जे अंदरि गौहर हेॾी वॾी चेंजिंग छो कई। दोस्तों इहो बि यादि रखो त हिन पूरे सीन जे अंदरि गौहर केॾांहुं बि कंहिं तरफ़ का बि मूवमेंट कान कई, मतिलबु त केॾांहुं बि कोन चुरियो, हिकु ई जॻह ते बीठल हुयो। पर हीअ सीन जे आख़िर में कुझु ई सेकंडनि खां पोइ हीअ हेॾी वॾी चेंजिंग कीअं आई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ बि मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 49 क़िस्त नंबर 17। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हीअ अच्छे कपिड़नि वारी औरत हिन वक़्तु डांस करे रही आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हीअ अच्छे कपिड़नि वारी औरत हिन वक़्तु डांस करे रही आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां हाणे ॾिसो त इहा औरत हिकु सेकंड खां पोइ ज़मीन ते वेठल आहे। हीअ ॾिसो दोस्तों, हिकु सेकंड पहिरियां हिन डांस पे कई ऐं हिकु ई सेकंड खां पोइ हीअ ज़मीन ते वेठी आहे। दोस्तों तव्हां मूंखे ॿुधायो त हिकु सेकंड में इहो कीअं पॉसिबल आहे त हिकु सेकंड में डांस करे पर हिकु ई सेकंड में वेही रहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 50 क़िस्त नंबर 17। दोस्तों हिन सीन में जॾहिं सदोरी घर मां निकिरी करे भॼे थी त हिन ड्रामे जे मुताबिक़ सदोरीअ खे 1 कलाक खनि लॻी वञे थो, यानी सदोरीअ खे घर मां निकिरंदे 1 कलाक लॻी वञे थो। ऐं दोस्तों 1 कलाक गुज़रण खां पोइ जॾहिं हीअ छोकिरी परूअ खे ॿुधाए थी त सदोरी घर मां निकिरी चुकी आहे त उन खां पोइ परू बि कपिड़ा मटाए करे सदोरीअ खे ऑलमोस्ट पुॼी वञे थो। दोस्तों तव्हां इहे क़िस्त ॾिसिजो त परू लॻभॻि सदोरीअ खे पहुची वञे थो। हाणे दोस्तों तव्हां मूंखे पाण ॿुधायो त लॻभॻि सदोरी 1 कलाक पहिरियां घर मां निकिरी चुकी आहे ऐं परू 1 कलाक गुज़रण खां पोइ कपिड़ा मटाए करे सदोरी जी पोयां वञे थो त लॻभॻि सदोरीअ खे रसी वञे थो। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे
त 1 कलाक में माण्हू किथां खां किथे पहुचो वञे, पर दोस्तो सदोरी 1 कलाक पहिरियां निकिती ऐं परू 1 कलाक पोइ निकितो, त पोइ बि परू सदोरी ताईं कीअं पहुतो। दोस्तो हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तो हीअ मिस्टेक तव्हांखे तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं क़िस्त नंबर 17 खे तव्हां रिपीट ॾिसंदव। दोस्तो जॾहिं क़िस्त नंबर 17 खे तव्हां रिपीट ॾिसंदव त पोइ चवंदव त यार हीअ त हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 51, क़िस्त नंबर 17। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तो हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तो इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तो हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।